हर साल जियां तरालों भी जड़े तरह का सेंटिव्यूस जो 16 में ॾिनो वियो आहे औरत जी आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली बाबति तरालो में निजी स्कूल में प्रोग्राम थी रहियो अचो त मौसम ॿारनि ऐं उस्तादनि इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयो हुन जो छा चवां। औरत जी आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली जनाब सदा मशहूरु आहे त हिकु मर्द पढ़ियो हिकु फ़र्द पढ़ियो हिकु औरत पढ़ी हिकु ख़ानदान पढ़ियो बाक़ी हिन हक़ीक़त का इनकार नथो करे सघिजे असांजे नाम नहाद रोशन कया तब्दील औरत जी तालीम दी जाती औरत अल्लाह ताला जी तख़लीक़ जो हिकु हसीन नमूनो आहे दुनिया में जेकी बेअज़ीम समाज जा बुनियाद ऐं मुहबत जा रंग आहिनि से सभु औरत जे वजूद सां जुड़ियल आहिनि। माउ वाहिद औलाद जी तरबियत आहे, भेण आहे घर में चाव ऐं भाईचारो आहे, ज़ाल आहे ज़िंदगीअ जो सफ़र सोना बणिजे थो। काल पुछो के रस्ते वेंदे आख़िर कहिड़ो देस आहे तुंहिंजो मूं त चयो मां सिंधी आहियां सिंधड़ी जिंदड़ी देस आहे मुंहिंजो हूं त आदम ज़ादो आहियां जेको पायां तेको वेस आहे मुंहिंजो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जी महिरबानी सां असां सिंधी तमामु सुजाॻ तमामु ज़िंदा दिल आहियूं ऐं हर प्रोग्राम ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। अॼु के ॾियारे ते बि सिंध टीवीअ जा असां तमामु घणा थोराईंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु यादव सोलंकी सिंधी